नमस्कार। अॼु असां BA पार्ट 3 पेपर फर्स्ट जे दर्सी किताब सिंधु नदीअ जे मज़मून सिंधुअ जूं सारूणियूं जेको डॉक्टर मुरलीधर जेटले लिखियो आहे जे बारे में पढ़ंदासीं। सिंधुअ जूं सारूणियूं में डॉक्टर मुरलीधर जेटले साहिब पंहिंजे सफ़रनामे वांगुरु ही मज़मून लिखियो आहे जेको उन्हनि सिंध में वञी करे सिंधुअ जो दर्शन कीअं कयो ऐं उन में कहिड़ियूं नदियूं मिलनि थियूं, किथां सिंधुअ जी शुरूआति थिए थी ऐं कीअं वरी उहो वञी समुंड में मिले थी, इन जे बारे में वर्णन कयो अथनि। डॉक्टर मुरलीधर जेटले साहिब इन मज़मून में चवनि था त ज़िंदगीअ में कुझु वारदातूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जेके पथर ते लीक मिसल उकेड़जी वेंदियूं आहिनि। भली केतिरा बि साल छो न गुज़री वञनि, पर उहे दिलि जे फॾीअ तां कॾहिं बि मेसारबियूं न आहिनि। सिंधु नदीअ जूं यादगिरियूं बि अहिड़ियूं आहिनि जेके मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में सदा बहार आहिनि। गुज़िरियल साल अक्टूबर जे महीने में भारत जे जुदा जुदा प्रांतनि मां 60 खनि सिंधी ऐं गैर सिंधी लेह में सिंधु दर्शन लाइ विया हुआ। इन्हीअ टोलीअ जी अॻुवाणी असांजो नेता श्री लाल कृष्ण आडवाणी करे रहियो हो। मां बि इन ई टोलीअ में शामिलु थियो होसि। दिल्लीअ जे पालम हवाई अॾे तां सुबुह जो हवाई जहाज़ रस्ते रवाना थियासीं। 1.25 कलाक जी उॾाम बैदि वञी लेह जे हवाई अॾे ते पहुतासीं। ॿिए ॾींहं ते सुबुह जो 10 बजे असीं सभई सिंधुअ जे किनारे ते मुक़ररु कयल हिकु हंध ते पहुतासीं। सिंधु नदीअ खे उते इंडस चवंदा आहिनि। उते जा आम माण्हू घणो करे सिंधु नाले खां वाक़िफ़ न आहिनि। सिंधुअ जे किनारे ते बहिराणो ठाहे उन जी पूॼा कई वई। तंहिंखां पोइ कुझु ॼणनि सिंधु नदीअ में सनानु कयो ऐं सिंधु माता जी जय जा नारा हया। लेह में सिंधुअ जो रूप हिकु पहाड़ी नाले वांगुरु आहे। उन जी वेकर 200-250 फुटनि खां मथे किथे बि नज़र न आई। अक्टूबर जे महीने में पाणीअ जी ऊन्हाई पिनियुनि ताईं मस हुई। उते जे रहाकुनि ॿुधायो त बरसाती मुंद में पाणी कुझु जजो हूंदो आहे। हिते सिंधुअ ते सियासी तब्दीलियुनि जो को बि असरु न थियो आहे। उहा उन्हनि बंदरनि खां आज़ी आहे। तिब्बत में कैलाश पर्वत जे उत्तर में 300 खनि मीलनि जे मुफ़ासिले ते बर्फ़ानी धाराउनि मां सिंधु नदीअ जी शुरूआति थिए थी। उन्हनि धाराउनि में कहिड़ी धारा मुख्य आहे इहो ख़ातिरीअ सां चई नथो सघिजे। ओलह तिब्बत में 200 खनि मीलनि जो मुफ़ासिलो तय करे सिंधु भारत जे लद्दाख इलाइक़े जे लेह नगर वटां लंघे थी। उतां पोइ कारगिल वटां पाकिस्तान द्वारा वालारियल एराज़ीअ में पहुचे थी। उतां जे पहाड़ी इलाइक़नि मां पंहिंजो रस्तो ठाहींदी पंजाब जे मैदानी इलाइक़नि में पहुचे थी। पंजाब में मिठण कोट वटि पहुचण खां अवल ई सिंधुअ में 5 नदियूं झेलम, चिनाब, रावी, ब्यास ऐं सतलज अची मिलनि थियूं। इन तरह उते ऊन्हारे में बरसातियुनि में सिंधुअ जे पेट जी वेकर 10-12 मीलनि ताईं थी वेंदी आहे। हिते सिंधु नदी सचुपचु सागर मिसल लॻंदी आहे। हिकु किनारे खां बीहे त ॿियो किनारो नज़र ई न ईंदो आहे। शायदि इन करे हिन नदीअ लाइ संस्कृत में सिंधु शब्द जी ॿी माना आहे सागर यानी समुंड। पाकिस्तान में ॾखण पंजाब जे सूबे बहावलपुर जे शहर हरीमयार खां पोइ सिंधु नदी कशमोर वटां सिंध परॻणे जे हदुनि में दाख़िल थिए थी। 1975 में सिंध मां अॾे अची भारत में थाणो ठिकाणो करण खां पोइ मूंखे 4 दफ़ा सिंध में वञण जो मौक़ो मिलियो आहे। हर दफ़े उते जे सैर दौरान सिंधुअ जो दर्शन कयो अथमि। हिते थोरे में इन्हीअ जूं कुझु सारूणियूं पेश करियां थो। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। कंहिं बि विद्यार्थीअ खे इन में का तकलीफ़ हुजे, कुझु पुछिणो हुजे त मूंखे व्हाट्सअप ते पुछी सघनि था या फ़ोन ते बि पुछी सघनि था। महिरबानी, धन्यवाद।